झूलेलाल सभिनि खे। तव्हां सभिनि खे पतो ई हूंदो की सर्दियुनि में सिंधी माण्हू छा खाईंदा आहिनि, हू हुननि माल इहा खुराक सिंधियुनि जी। हिन जे लाइ करे पहिरीं पाण ड्राई फ्रूट खणंदासीं और हुनमें बुरादो, नारियल जो बुरादो करे लाहींदासीं मिक्सी में, और उनखां पोइ देसी घी में अटो विझी करे सवली तरह उनखां भुनंदासीं। हिकु साइड पाण खंड जे अंदरि खीर विझी करे उनखे साइड में पुसाइण लाइ करे रखंदासीं। नारियल जो बुरादो पाण करे छॾियो हुयो, हाणे बाक़ी ड्राई फ्रूट खे पाण दरदरो करे लाहींदासीं, जेका पाण खे विझण में आसानी रहंदी। और उनखां पोइ उन ॿिन्हिनि खे नारियल जे बुरादे और बाक़ी ड्राई फ्रूट खे मिक्स करे करे साइड में रख लाहींदासीं। हाणे घी गरम थी वियो आहे, इन जे अंदरि पाण अटो विझंदासीं। कणक जो अटो ई आहे। पहिरीं अटो विझण खां पहिरीं हिन में 2 टे इलाइचियूं विझी लाहींदासीं और हुन खां पोइ अटो विझंदासीं। अटो विझण खां पोइ पाण हिनखे सवली तरह भुनंदासीं जेसि ताईं हिन जो कलर डार्क कलर कोन थो थी वञे, गोल्डन डार्क कलर कोन थो थी सघे, तॾहिं भुनंदासीं। उनखां पोइ ई गूंद हूंदी आहे, गूंद खे पाण अलॻि सां कढी लाहींदासीं जेतिरी तव्हांखे खपे थी, उनखे पाण उनजे अंदरि विझंदासीं और जेसि ताईं पूरी फुली कोन थी वञे तेसि ताईं रखंदासीं। जेको पाण खंड जो गूंद जे सवली तरह भुंजण खां पोइ उनजे अंदरि पाण जेको खीर जो पेस्ट ठाहे रखियो हू विझंदासीं और बाक़ी ड्राई फ्रूट बि विझी लाहींदासीं। थोरा ड्राई फ्रूट बचाए रखंदासीं छोकी जंहिंमें पाण हिनखे सेट करण वारा आहियूं। सॼो सामान मिक्स थियण खां पोइ पाण हिकु थाली या थाल खणी करे हुनजे अंदरि बुरादो छिड़की करे ही सामान विझंदासीं और इनखे हिकु वटी जी सहायता सां या कोई प्लेन बासण जी सहायता इनखे प्लेन करे लाहींदासीं। थोरी देरि खां पोइ इनजी कटिंग थींदी और ही नॉर्मल पीस में जेतिरा तव्हांखे खपंदा उनमें कटिंग करे लाओ। और अगरि तव्हांखे हीअ रेसिपी सुठी लॻी हुजे त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे लाइक करिजो एंड सब्सक्राइब करिजो। मूंखे जेतिरो थी सघे सपोर्ट करो। अहिड़ी नयूं वीडियो ॾिसण लाइ करे मूंखे सपोर्ट ज़रूरु करिजो। जय झूलेलाल।